अॼु के हिन वीडियो में असां 16 सिपारे में सूरह ताहा जंहिंजा 8 रुकू आहिनि उन्हनि मां 4 रुकुनि जो सिंधी तर्जुमो कंज़ुल ईमान ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए महबूब असां तो ते ही क़ुरान उन जे करे न लाथो जो तू तकलीफ़ करी, आओ उन जी नसीहत वास्ते जेको ख़ौफ़ रखंदो हुजे। उन जो नाज़िल कयल जंहिं पैदा कयो ज़मीन ऐं बुलंद आसमान खे, उहो वॾो महिरबान उन अर्श ते इस्तिवा फरमायो जीअं उन जे शान जे लाइक़ु आहे। उन जो आहे जो कुझु आसमाननि में आहे ऐं जो कुझु ज़मीन में ऐं जो कुझु उन जे विच में आहे ऐं जो कुझु हिन आली मिट्टी जे हेठां आहे। ऐं जेकर तूं ॻाल्हि ॾाढियां चवीं पोइ उहो त ॼाणे थो राज़ ऐं उनखे जेको उन खां बि वधीक लिकल आहे। अल्लाह जो उन खां सवाइ कंहिंजी बंदगी न आहे। उन्हीअ जे वास्ते आहिनि समूरा सुहिणा नाला। ऐं मूसा जी तोखे का ख़बर पहुती जॾहिं उन हिकु बाह ॾिठी त पंहिंजी बीबी खे चयाईं, बीहो मूंखे हिकु बाह नज़र आई आहे, शायदि मां तव्हांजे वास्ते उन मां को टांडो खणी अचां या बाह ताईं रस्तो लां। पोइ जॾहिं बाह वटि आयो सॾु फरमायो वियो त ए मूसा, बेशक मां तुंहिंजो रब आहियां, पोइ तूं पंहिंजा जूता लाह, बेशक तूं तुआ जी पाक वादी में आहीं ऐं मां तोखे चूंडियो। हाणे कन लाइ ॿुध जेकी तोखे वही मोकिलियो वञे। बेशक मां ई आहियां अल्लाह, मूंखां सवाइ को बि माबूद न आहे। पोइ मुंहिंजी इबादत कर ऐं मुंहिंजी यादि जे वास्ते नमाज़ क़ाइमु रख। बेशक क़यामत अचण वारी आहे। क़रीब हो जो मां उनखे समूरनि खां लिकायां जीअं हर साह पंहिंजी कोशिश जो बदिलो लहे। पोइ हरगिज़ तोखे उन जे मञण खां उहो न रोके जेको उन ते ईमान नथो रखे ऐं पंहिंजे सद जे पुठियां हलियो। जो तूं हलाक थिए ऐं हीअ तुंहिंजे सॼे हथ में छा आहे। ए मूसा अर्ज़ु कयाई, ही मुंहिंजी लठ आहे, मां उन ते टेक ॾींदो आहियां ऐं उन सां पंहिंजे ॿकरियुनि जे वास्ते पन छाणींदो आहियां ऐं मुंहिंजा उन में ॿिया कम बि आहिनि। फरमाए उनखे फिटी कर ए मूसा। पोइ मूसा फिटी कई त उहा डुकंदड़ नांग थी वई। फरमाए उनखे खणी वठई, ख़ौफ़ न कर, हींअर ई असां उनखे पहिरें वांगुरु करे छॾींदासूं ऐं पंहिंजो हथु पंहिंजे बाज़ू सां मिलाए त उहो निकिरंदो ख़ूब रोशन थी बग़ैर कंहिं बीमारी जे। हिकु ॿी निशानी जीअं असां तोखे ॾेखारियूं पंहिंजूं वॾियूं वॾियूं निशानियूं। फ़िरौन वटि वञ, उहो सरकश थियो। अर्ज़ु कयईं, ए मुंहिंजा रब, मुंहिंजे वास्ते मुंहिंजो सीनो खोले छॾ ऐं मुंहिंजे वास्ते मुंहिंजो कमु सवलो कर ऐं मुंहिंजी ज़ुबान जी ॻंढ खोल जीअं उहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि। ऐं मुंहिंजे वास्ते मुंहिंजे घर वारनि मां हिकिड़ो वज़ीर कर, यानी मुंहिंजो भाउ हारून। उन सां मुंहिंजी चेल मज़बूत कर ऐं उनखे मुंहिंजे कम में शरीक कर, जीअं असां तुंहिंजी घणी पाकाई बयानु करियूं ऐं तोखे घणो यादि करियूं। बेशक तूं असांखे ॾिसी रहियो आहीं। फरमाई, ए मूसा तुंहिंजा सुवाल तोखे अता थिया ऐं बेशक असां तो ते हिकु ॿिए भेरे बि अहसान कयो जॾहिं असां तुंहिंजी माउ खे इल्हाम मोकिलियो जेको इल्हाम करिणो हो, जो हिन ॿार खे पेती में रखे दरिया में फिटी करे छॾ। पोइ दरियाउ उनखे किनारे ते छॾे जीअं उनखे खणे मुंहिंजो ऐं उनजो दुश्मन ऐं मां तो ते पंहिंजी तरफ़ जी मोहबत विधी ऐं हिन लाइ जो तूं मुंहिंजी निगाह जे आॾो तयारु थिए जॾहिं तुंहिंजी भेण हली। पोइ चयईं, छा मां तव्हांखे उहो माण्हू ॿुधायां जो हिन ॿार खे पाले। पोइ असां तोखे तुंहिंजी माउ वटि मोटाए आंदो जीअं उन जूं अखियूं ठरनि ऐं ग़मगीन न थिए ऐं तो हिकु माण्हूअ खे क़त्लु कयो। पोइ असां तोखे ग़म खां छुटकारो ॾिनो ऐं तोखे ख़ूब आज़मायो। पोइ तूं केतिरा साल मदियन वारनि में रहे
पोइ तूं हिकु मुक़ररु वाइदे ते हाज़िर थिए ए मूसा ऐं मूं तोखे ख़ासि पंहिंजे लाइ बनायो। तूं ऐं तुंहिंजो भाउ ॿई मुंहिंजूं निशानियूं खणी वञो ऐं मुंहिंजी यादि में सुस्ती न कजो। ॿई फ़िरौन वटि वञो, बेशक उन सरकशी कई, पोइ उन सां नरमी सां ॻाल्हाइजो हिन उम्मीद ते त उहो ध्यानु करे या कुझु डिॼे। ॿिन्ही अर्ज़ु कयो, ए असांजा रब, बेशक असां डिॼूं था, मतां उहो असां ते ज़्यादती करे या शरारत सां पेश अचे। फरमाईं, डिॼो न, मां तव्हां सां गॾु आहियां, ॿुधां ऐं ॾिसां थो। पोइ उन वटि वञो ऐं उनखे चओ त असां तुंहिंजे रब जा मोकिलियल आहियूं। पोइ याकूब जी औलाद खे असां सां गॾु छॾे ॾे ऐं उन्हनि खे तकलीफ़ न ॾे। बेशक असां तुंहिंजे रब जी तरफ़ खां निशानी आंदी आहे ऐं सलामती उन ते जंहिं हिदायत जी पैरवी कई। बेशक असांजे तरफ़ वही मोकिलियो वियो आहे, अज़ाब उन ते आहे जेको कूड़ो चवे ऐं मुंहुं फेरे। चयाईं, पोइ तव्हां ॿिन्ही जो ख़ुदा केरु आहे ए मूसा? चयाईं, असांजो रब उहो आहे जंहिं हर शइ खे उन जे लाइक़ु सूरत ॾिनी। पोइ वाट ॾेखारियईं। चयाईं, अॻियनि उम्मतुनि जो कहिड़ो हाल आहे? चयाईं, उन जो इल्मु मुंहिंजे रब वटि हिकु किताब में आहे। मुंहिंजो रब न त भटके ऐं न विसारे। उहो जंहिं तव्हांजे वास्ते ज़मीन खे फ़र्श बणायो ऐं तव्हांजे वास्ते उन में जारी रस्ता रखियाईं ऐं आसमान मां पाणी लाथाईं। पोइ असां उन सां क़िस्मे क़िस्मे सावक जा जोड़ा पैदा कया। तव्हां खाओ ऐं पंहिंजे जानवरनि खे चारियो। बेशक उन में निशानियूं आहिनि अक़ल वारनि जे वास्ते। असां ज़मीन मां ई तव्हांखे पैदा कयो ऐं उन्हीअ में ई तव्हांखे मोटाईंदासीं ऐं उन्हीअ मां तव्हांखे ॿीहर कढंदासीं। ऐं बेशक असां उनखे पंहिंजूं समूरियूं निशानियूं ॾेखारियूं। पोइ उन कूड़ो सम्झो ऐं न पुछियाईं। चयाईं, छा तूं असां वटि उन करे आयो आहीं जो असांखे पंहिंजे जादू जे सबबु असांजी ज़मीन मां कढे छॾी ए मूसा? पोइ ज़रूरु असां बि तुंहिंजे आॾो अहिड़ो ई जादू आणींदासीं। पोइ असां में ऐं पंहिंजे विच में हिकु वाइदो मुक़ररु कर जंहिं खां न असां फिरूं न तूं बराबरि जाइ हुजे। मूसा चयो, तव्हांजो वाइदो मेले जो ॾींहुं आहे ऐं हीउ त माण्हू ॾींहुं चढ़े गॾु कया वञनि। पोइ फ़िरौन मोटियो ऐं पंहिंजी साज़िश गॾु कयाईं। पोइ आयो, उन्हनि खे मूसा चयो, तव्हांजे वास्ते वेल हुजे, अल्लाह ते कूड़ न ॿधो जो उहो तव्हांखे अज़ाब सां हलाक करे छॾे। ऐं बेशक नामुराद रहियो उहो जंहिं कूड़ ॿधो। पोइ पंहिंजे मामले में हिक ॿिए में इख़्तिलाफ़ कयाऊं ऐं लिकी करे सलाह कयाऊं। चयाऊं, बेशक ही ॿई ज़रूरु जादूगर आहिनि। घुरनि था त तव्हांखे तव्हांजी ज़मीन मां पंहिंजे जादू जे ज़ोर सां कढी छॾनि ऐं तव्हांजो चङो तरीक़ो खणी वञनि। पोइ पंहिंजी साज़िश पकी करे वठो ऐं सफ़ ॿधी अचो ऐं अॼु कामयाबु थियो उहो जेको ग़ालिब रहियो। चयाऊं, ए मूसा, या त तूं फिटी कर या असां पहिरियां ई फिटी करियूं। मूसा चयो, बल्कि तव्हां फिटी करियो। तॾहिं उन्हनि जूं रसियूं ऐं लठियूं संदन जादू जे ज़ोर सां उनजे ख़्याल में डुकंदड़ मालूम थियूं। पोइ पंहिंजे दिलि में मूसा ख़ौफ़ महसूसु कयो। असां फरमायो, डिॼ न, बेशक तूं ई ग़ालिब आहीं ऐं तूं फिटी कर जेकी तुंहिंजे सॼे हथ में आहे त उहो ॻिही वेंदो उन्हनि जे बनावटुनि खे उहे जेकी ठाहे आया आहिनि। उहा त जादूगर जी ठगी आहे ऐं जादूगर कामयाबु न थींदो आहे किथे बि अचे। पोइ समूरा जादूगर सजदे में किराया विया, चवण लॻा, असां ईमान आंदो हारून ऐं मूसा जे रब ते। फ़िरौन चयो, छा तव्हां उन ते ईमान आंदो मुंहिंजी इजाज़त खां अॻे? बेशक उहो तव्हांजो वॾो आहे जंहिं तव्हां समूरनि खे जादू सेखारियो। पोइ मूंखे कसम, ज़रूरु मां तव्हांजे हिकु तरफ़ जो हथु ऐं ॿिए तरफ़ जो पेर कपींदुसि ऐं तव्हांखे खजी जे थुड़नि ते फाही चाढ़ींदुसि ऐं ज़रूरु तव्हांखे मालूम थी वेंदो त असां में कंहिंजो अज़ाब सख़्तु ऐं देरि पाए। चयऊं, असां हरगिज़ तोखे तरजीह न ॾींदासीं उन्हनि रोशन दलीलनि ते जेकी असां वटि आया। असांखे पंहिंजे पैदा कंदड़ जो कसम, तूं करे छॾ जेकी तोखे करिणो आहे। तूं हिन दुनिया जी ज़िंदगी में ई त कंदे। बेशक असां पंहिंजे रब ते ईमान आंदो जो उहो असांजूं ख़ताऊं बख़्शे
ऐं उहो जादू जंहिंते तो असांखे मजबूर कयो ऐं अल्लाह बहितर आहे ऐं सभ खां वधीक बाक़ी रहंदड़। बेशक जेको पंहिंजे रब जी दरगाह में मुजरिम थी करे अचे त ज़रूर उन जे लाइ जहन्नम आहे जंहिंमें न मरे न जिए। ऐं जेको उन जी दरगाह में ईमान सां अचे जो चङा कम कया हुजन्स त उन्हनि जा दर्जा ऊचा आहिनि, रहण जा बाग जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं, बेशक उन में रहन ऐं ही इनाम आहे उन जो जेको पाक थियो। ऐं बेशक असां मूसा खे वही मोकिलियो जो रातो रात मुंहिंजे बाननि खे वठी हल ऐं उन्हनि जे वास्ते दरिया में रस्तो कढ सुको, तोखे ख़ौफ़ न हुजे फ़िरौन जे पहुचण जो ऐं न ख़तरो। पोइ उन्हनि जे पुठियां फ़िरौन हलियो पंहिंजा लश्कर वठी, पोइ उन्हनि खे दरियाव ढके वरितो जीअं ढकियईं ऐं फ़िरौन पंहिंजी क़ौम खे गुमराह कयो ऐं वाट न ॾेखारियईं। ए बनी इसराईल, बेशक असां तव्हांखे तव्हांजे दुश्मन खां छुटकारो ॾिनो ऐं तव्हांखे तूर जे सॼे तरफ़ जो वाइदो ॾिनो ऐं तव्हां ते मन ऐं सलवा लाथो। खाओ जेकी पाक शयूं असां तव्हांखे रोज़ी में ॾिनियूं ऐं उन में ज़्यादती न करियो जो तव्हां ते मुंहिंजो गज़ब लहे ऐं जंहिं ते मुंहिंजी कावल लथी पोइ बेशक उहो किरी पियो। ऐं बेशक मां ॾाढो बख़्शींदड़ आहियां उनखे जंहिं तौबह कई ऐं ईमान आंदाई ऐं चङा कम कयाई पोइ हिदायत ते रहियो। ऐं तो पंहिंजे क़ौम खां छो जल्दी कई? ए मूसा अर्ज़ कयईं, इजो उहे मुंहिंजे पुठियां आहिनि ऐं उहे मुंहिंजा रब तुंहिंजे तरफ़ जल्दी हिन करे हाज़िर थियुसि जीअं तूं राज़ी थिए। फरमायाई, असां तुंहिंजे अचण खां पोइ तुंहिंजी क़ौम खे मुसीबत में विधो आहे ऐं खेनि सामरी गुमराह करे रखियो। पोइ मूसा पंहिंजी क़ौम ॾांहुं मोटियो सख़्त कावड़ ऐं अफ़सोस कंदे चयईं, ए मुंहिंजी क़ौम, छा तव्हां सां तव्हांजे रब चङो वाइदो न कयो हो? छा तव्हां ते डिघी मुदत गुज़री या तव्हां घुरियो त तव्हां ते तव्हांजे रब जो कहर टुटे जो तव्हां मूंसां वाइदे खिलाफ़ी कई? चयाऊं, असां पंहिंजे इख़्तियार सां तोसां वाइदे खिलाफ़ी न कई आहे, पर असांखे कुझु बार खणायो वियो हिन क़ौम जे ज़ेवरनि जो। पोइ असां उन्हनि ज़ेवरनि खे सटियो, पोइ अहिड़ी तरह सामरी बि फिटी कयो, पोइ उन्हनि जे वास्ते कढियाई हिकु गाबो बिना साह जे धड़ गाबे वांगुरु रंभंदड़। पोइ चयाऊं, हीउ आहे तव्हांजो महबूद ऐं मूसा जो महबूद। पोइ विसारे वेठो, पोइ छा नथा ॾिसनि जो उहो उन्हनि खे कंहिं ॻाल्हि जो जवाबु नथो ॾिए ऐं न ई उन्हनि जे नफ़े नुक़सान जो इख़्तियार रखे थो।